या अल्लाह करीम नसीब फरमा। वच पीर दस्तगीर सवाली को दरजा सवाली न खाली बचरा हसन पानी नाने मुझा मुर्शिद संग पानी नाने सल्लल्लाहु अलैहि व नूरी रशीदी मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फिल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन। की मुस्तफ़ा से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लो कलम तेरे हैं। या हुजे पिरन वट या हुजे पिरन जी पचारा, इन्हें बिनी गालन का दार शल कादर न करे महबूब या परवानों सबकी सजन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका जिक्र बुलंद और जिक्र तौर ला तो सुनाने तो असांजो दुरूद व सलाम ॿुधी करे जवाब सल्लल्लाहु अलैहि सब गड़ी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला लिल आलमीन।
मुझे महबूजा परवाना महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन तव्हां असां खां नबूवत जो अजर न घुरियो, रहमतुनि जो अजर न घुरियो। ॿियनि नबियुनि जे टेम में गुनाह करे तो उन वक्त सज़ा, उन वक्त अज़ाब। पर मुझे महबूब करीम कायनात जे सरदार जे टेम में अल्लाह तबारक व तआला फरमाया त मुंहिंजा महबूब मां तो महबूब खे रहमत लिल आलमीन करे मोकिलियो आहे। जेसि ताईं इन उम्मत में तुंहिंजी रहमत हूंदी तेसि ताईं मां हिननि ते अज़ाब न कंदुमि। तव्हां असांजूं कहिड़ियूं न गुनाहगारियूं आहिनि, ख़ताऊं, इन रहमत जे करे तव्हां असां ते अज़ाब नथो अचे। महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन तव्हां असांखे इन रहमतुनि जो अजर तव्हां असां खां न घुरियो, रहमतुनि जो अजर न घुरियो। महबूब करीम कायनात जे सरदार जे कलमे पढ़ण जे करे तव्हां असांखे ईमान मिलियो, इन जो अजर न घुरियो। नमाज़ जो अजर न घुरियो, रमज़ान जो अजर न घुरियो, क़ुरान जो अजर न घुरियो। महबूब जे करे तव्हां असांखे रब रहमान मिलियो, इन जो अजर न घुरियो। मुंहिंजे महबूब तव्हां असांखां घुरियो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मवद्दत फिल क़ुरबा। बस तव्हां खां घुरां थो त मुंहिंजी आल सां प्यार ऐं मोहब्बत कयो। बस तवज्जो रहे, बस इश्क वारो तव्हांजो नालो ई काफ़ी आहे। हाँ बस छो तो मूं चवंदो आहियां त असांखे खपे उहो शख़्स खपे जेको टनाटन क़ादरी हुजे, टनाटन समी हुजे, जेको रसूलुल्लाह सां भी प्यार करे, पंचन सां भी प्यार करे, महबूब जी आल सां भी प्यार करे, सहाबा सां भी प्यार करे। जेको रसूलुल्लाह जो न आहे असां क़ादरनि जो न आहे। जेको आले रसूल सां प्यार नथो करे वो आले रसूल जो न आहे, वो असांजो न आहे। जेको सहाबा जो न आहे वो असांजो। छो त सरदार अली शाह अर्ज़ करे महबूब करीम कायनात जे सरदार तव्हां असांखे प्यार ऐं मोहब्बत पंहिंजे बचन जे लाइ हुकुम कयो त मुंहिंजी आल सां प्यार कयो, मुंहिंजी आल सां, मुंहिंजी आल सां। ऐं सरदार अली शाह अर्ज़ करे महबूब करीम फरमायो त मुंहिंजी आल सां प्यार कयो। हैदर करार फरमायो त टिनि यारनि सां प्यार कयो। जी छा महबूबन छा फरमायो त मुंहिंजी आल सां प्यार कयो, मुंहिंजी पोयां बि ॻाल्हायो मुंहिंजी। ऐं सरदार अली शाह चवे त हैदर करार फरमायो त टिनि यारनि सां प्यार कयो। छो त महबूबन तव्हां असांखे आले रसूल सां प्यार सेखारियो, हैदर सहाबा सां प्यार सेखारियो। वरी सहाबा तव्हां असांखे नबीअ सां प्यार सेखारियो। जे सहाबा न हुजनि हा त तव्हां असांखे नबीअ जे अदब जो पतो न पवे हा। सरदार अली शाह अर्ज़ करे सवाल त ज़रूर थींदा। सरदार अली शाह चयो आहे त हज़रत अली साईं जो त फरमायो आहे त टिनि यारनि सां प्यार कयो, किथे आहे? सरदार अली शाह अर्ज़ करे फ़ैसिलो तव्हां कजो। आहे न त हैदर करार शेर ख़ुदा कीअं तव्हां असांखे सहाबा जे प्यार जो हुकुम कयो आहे? वो अर्ज़ सरदार अली शाह करे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त महबूब करीम कायनात जे सरदार तव्हां असांखे आले रसूल सां मोहब्बत जो हुकुम कयो आहे। छा जो हुकुम कयो आहे? अॼुकल्ह त अनोखी मोहब्बत थी पई आहे। तौबा नऊज़ बिल्लाह। हुसैन सां मोहब्बत जी दावा करे पैरवी वरी ॿियनि जी कई थी वञे। अदा हैदर करार शेर ख़ुदा तव्हां असांखे रसूलुल्लाह जो दीन सेखारियो। छा सेखारियो? हैदर करार शेर ख़ुदा तव्हां असांखे रसूलुल्लाह जो क़ुरान सेखारियो। हैदर करार शेर ख़ुदा तव्हां असांखे रसूलुल्लाह जो जेको इनाम निमाज़ आहे उहा निमाज़ सेखारी।
पर निमाज़ 5 वक्त घणा वक्त बुलंद आवाज़ सां घणा वक्त मता को तोखे चवे त न यार घट वधा न सरदार अली शाह अर्ज़ करे त 3 पहरी निमाज़ कज़ा थी सरदार अली शाह ज़हन में ॻाल्हि आई त 3 पहरी निमाज़ कज़ा छो पर ॿियूं निमाज़ कोन्हनि छा पर इन में इहो साबित थियो त 3 पहरी जी निमाज़ कज़ा थी लथल सिज वापसि वरियो इन में साबित थियो त हैदर इकरार शेर खुदा 3 पहरी निमाज़ अलग पढ़ंदा हा यानी इन में साबित थियो त 5 वक्त हैदर इकरार शेर खुदा निमाज़ पढ़ंदा घणा वक्त जी न त हिते 2 निमाज़ुनि जो हुजे हा त हैदर इकरार शेर खुदा को 2 निमाज़ूं कज़ा थी वयूं न घणी निमाज़ूं कज़ा थियूं जी त इन में साबित थियो त हैदर इकरार शेर खुदा घणा वक्त निमाज़ पढ़ंदो हो जी जे हैदर सां प्यार आहे त पोइ निमाज़ घणा वक्त जी पोइ 5 वक्त दावा हैदर सां प्यार जी आहे हुसैन सां प्यार जी आहे चेदा निमाज़ पढ़ चे हुसैन जे इश्क में आहे बसि निमाज़ वई ऐं हुसैन वरी कंहिंजे इश्क में आहे रसूलुल्लाह जे दीन जे इश्क में असां जेको हैदर सबक ॾिनो आहे त असां उहो वठूं न जी हाणे सरदार अली शाह अर्ज़ करे जंहिंजी तरबियत मदीने वारो साईं करे जी जंहिंजी तरबियत बुलंद आवाज़ सां अदा जे दीवार ठाही हूंदी या लाउड ठाहियो हूंदो या टेबल ठाही हूंदी कुर्सी ठाही हूंदी त जंहिं राज़े कमु कयो उन राज़े खे बि ॾिठो वेंदो जंहिं मिस्त्रीअ हीअ माइक ठाही इको साउंड ठाहियो इन खे बि ॾिठो वेंदो इन जे उस्ताद खे बि ॾिठो वेंदो जंहिं घर दीवार ठाही उन मिस्त्री खे बि ॾिठो वेंदो उन जे उस्ताद खे बि ॾिठो वेंदो ईअं आहे या न जी महबूब करीम कायनात जे सरदार नबी तेस ताईं न ॻाल्हाईंदो आहे जेसि ताईं अल्लाह जो हुकुम न थिए छा इहो बि ज़हन में ॻाल्हि रहे नबी तेस ताईं न ॻाल्हाईंदो आहे जेसि ताईं रब जो हुकुम न थिए कुछ रब जे हुकुम सां महबूब करीम कायनात जे सरदार पंहिंजे सहाबा खे तरबियत ॾिनी सहाबा खे छो त के चवंदा आहिनि त सहाबा खे न मञो सहाबा खे न मञो पर सरदार अली शाह उन्हनि को सवाल थो करे ॿुधा त सही जे सहाबा खे नथा मञो हैदर इकरार शेर खुदा बि त सहाबी आहे हसन सरकार भी तो सहाबिया हुसैन पाक भी तो सहाबिया हैदर इकरार शेर खुदा भी वो वाला फैसलो शुरू करो सुभान अल्लाह असा सहाबी यकीन मञो जेके नबी तरबियत ॾिनी हूंदी हैदर इकरार शेर खुदा कुरान के खां सिखियो नबी खां तो असांजे निमाज़ कंहिंखां सिखी ऐं कलमो केते पढ़ियो ख़ातमुन नबी ते कलमो केते पढ़ियो पोइ जे हैदर सां प्यार आहे त कलमो बि हैदर वारो पढ़ंदो करना जेको हैदर कलमो पढ़ियो आहे छा जी हैदर इकरार शेर खुदा जॾहिं हिन दुनिया ते आया अखियूं मुबारक बंदि अखियूं मुबारक अमर साहिब सोचियो त शायदि थी सघे थो नाबीना अखियूं नथो खोले हिकिड़ो पर ॿियो पर टियों पर ॾींहुं गुज़री वियो ॿियो ॾींहुं गुज़री वियो टे ॾींहं इलाइक़े में ॻाल्हि मशहूर थी वई हैदर इकरार शेर खुदा जे लाइ त नाबीना आहे पर जॾहिं हिन महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन पार अल्लाह मोटी जो आया हेॾे तवजह पोइ जेका हैदर खे सुञाणप आहे जंहिंखे हैदर सुञातो आहे तूं बि त हुनखे सुञाण
हैदर करार शेर खुदा वध का शान का अमर जो है ना जन्नत दा पे माजे कदमन में आ पर हैदर करार शेर खुदा फरमाए तो अख न खोली तुम छो इन जे करे अख न खोली तुम अख खोली तुम तरे जे यार पे कलमो पढ़नो सुभान अल्लाह तो तू भी उन यार पे कलमो पढ़ंदो कर ना जे ते हैदर कलमो पढ़ियो जैसा हैदर करार शेर खुदा मोहब्बत की दावा करे जे ते हैदर कलमो जे जो हैदर कलमो पढ़ियो तू ने कलमे के छड़े वे नारा हैदरी या नारायण के थोड़ा मुख्तसर कियो तो मु मुख्तसर अर्ज कंदो बस थोड़ो ता पंहिंजे ज़हन में ॻाल्हि रखंदो ये नारायण खां वधीक जेका मु मुख्तसर अर्ज कयां थो इनखे थोड़ो पंहिंजे ज़हन में सांडियो ये जेका ॻाल्हियूं असां पंहिंजे ज़हन में आणींदासीं त पोइ ॿई जान सोना थी पवंदा हैदर करार शेर खुदा कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह बुलंद आवाज़ सां पोयां भी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा वो कलमो तो वो पढ़ो कर ये हैदर नमाज पढ़िया तो वो नमाज पढ़ो कर हैदर जो कुरान पढ़ियो सिखियो की खम हैदर करार शेर खुदा फरमाया अख न खोली न छो हैदर अख खोल अबे अम्मा जो दीदार न केंजो दीदार हैदर करार शेर खुदा जी अम्मड़ साण महबूबन जी दरबार में खणी आई ओ सुना टे ॾींहं थी आहिनि अख नथो खोले नाबीनो आवाए सां फरमायो करीम रहमत लिल आलमीन जी हंज में ईंदा विया हैदर जूं अखियूं मुबारक खुलंदियूं ईअं न दिल ठारे करे ओ जंहिंजे अख मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾिसण जे लाइ टे ॾींहं हज़रत अली साईं बंद कयूं पोइ उन यार खे बि त मञींदो कर हेॾे तवजह मुंहिंजे महबूब जा परवानो हैदर करार शेर खुदा उन यार ते कलमो पढ़ियो आहे जेको ख़ातमुन नबी आहे हेॾे तवजह मुंहिंजे महबूब जा परवानो हैदर करार शेर खुदा मुंहिंजा प्यारा दोस्त महबूबन खां तरबियत वठी आहे क़ुरान पाक पंहिंजे नबीअ खां सिखियो निमाज़ पंहिंजे नबीअ खां सिखी आहे दीन पंहिंजे नबीअ खां सिखियो आहे पोइ हैदर करार शेर खुदा उन दीन ते हली करे तो असांखे ॾेखारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो क़ुरान पाक महबूबन करीमन जेको सेखारियो उहो पढ़ी ॾेखारियो हैदर करार शेर खुदा 5 वक़्त निमाज़ पढ़ी ॾेखारी त मूं हैदर सां जंहिंजो प्यार आहे हैदर फरमायो जैसा मुझे प्यारा मुझे प्यार करने वालो उन सा प्यार करे मुझो निमाज सा प्यारा तपो जो मूसा प्यार करे जो मुझो हैदरी सदाए वो निमाज सा प्यार करे जो हैदरी सदाए वो कुरान सा प्यार करे जो हैदरी सदाए रसूलुल्लाह के दीन सा प्यार करे जो हैदरी सदाए टिन यारन सा प्यार करे जी शेर सरदार अली शाह करे इन चैन यारन खां सवा त गली भी आहे ई कान वो बेड़ो कीअं करंदो 4 जी हेठ भी 4 त मथे भी फरिश्ता भी जमीन में भी यार गणा जी बेड़ो ही पार तो सरदार अली शाह करे तो हैदर करार शेर खुदा तवां असांखे 3 यारन जो अदब भी सेखारियो वरी प्यार भी सेखारियो छा अदब भी सेखारियो प्यार भी सेखारियो वर्ष कंदो अब क्या तो मता को तवां के चयो त सरदार अली शाह चयो त हैदर करार शेर खुदा हुकुम कयो आ त 3 यारन सां प्यार कयो अर्ज सरदार अली शाह कंदो फैसलो तवां कजो सुभान अल्लाह अर्ज करण मुंहिंजो कमु फैसलो करण कमु तव्हांजो पर खोट न कजो बिली पर हेॾे तवजह पर सरदार अली शाह अर्ज करे जंहिंसां हैदर प्यार कयो आहे तूं बि उन सां प्यार कंदो करनी जी
मुख्तसिर अर्ज़ कंदो हले सरदार अली शाह हैदर करार शेर खुदा सा प्यारा तो पोइ हैदर करार शेर खुदा जंहिं सां प्यार कया तू भी उन सां प्यार कर छो त महबूबन करीमन कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन हसन मीर हुसैन खे पंहिंजो बच्चो सॾियो आहे ईअं न दिलि ठारे जो सुभाणे बस मुख्तसिर हैदर करार शेर खुदा सा प्यार त जंहिं सां हैदर करार प्यार कयो आहे तो असांखे भी उन सां प्यार जी जे हैदर सां मोहब्बत जी दावा है तो हैदर करार शेर खुदा 3 ॾींहंनि जे लाइ इंतज़ार कयो त कंहिंखे न ॾिसां पहिरियों ॾिसां त पंहिंजे यार खे ॾिसां हाँ जे ते कलमो पढ़णो आहे हैदर करार शेर खुदा उन ते कलमो पढ़ियो आहे पोइ जंहिं ते हैदर कलमो पढ़े पोइ तूं उन ते कलमो न पढ़े तुझी मर्जी है पर सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर करार शेर खुदा जे सां प्यार करे तू उन खे घटि वधि ॻाल्हाए तुझी मर्जी है पर सरदार अली शाह अर्ज़ करे असा सुन्नी के मेड़ा ॾिना वेंदा आहिनि ए सुन्नियो तव्हां हैदर सां प्यार न कंदा हो तव्हां हुसैन सां प्यार न कंदा हो सरदार अली शाह अर्ज़ करे असां तोखे ॿुधायो असां सुन्नी हैदर सां त प्यार कंदा हो पर हैदर जैसा प्यार कयो असां उन सां भी प्यार तो सरदार अली शाह अर्ज़ करे तव्हां सां सुन्नन के मेड़ा मिलंदा आहिनि ए सुन्नियो तव्हां हैदर सां प्यार नथा कयो हुसैन सां प्यार नथा कयो इन जे करे हैदर जी तारीफ़ नथा कयो तव्हां हुसैन जी तारीफ़ नथा कयो सरदार अली शाह अर्ज़ करे जे तू हैदर सां प्यार तो करे तू ॿुधा तू हैदर सां प्यार कीअं कंदो असा सुन्नी त तोखे ॿुधायो त असां हैदर सां कीअं प्यार कंदा पहिरियों तूं त ॿुधा हैदर सां प्यार कीअं कंदो आहे ऐं हैदर करार शेर खुदा जे घणनि पुटनि खे मञींदो आहे असां सुन्नी त हैदर सां प्यार कंदा आहियूं हैदर करार शेर खुदा जो बिना वज़ूअ जे नालो न खणंदा बिना वज़ूअ जे पोयां बि ॻाल्हायो बिना वज़ूअ जे हैदर जो नालो हाणे फैसलो तव्हां जे हथ में आ जेको वज़ूअ सां नालो खणे उहो अदब वारो सियाणा हो मां वधीक नथो चवां बस एतिरो ई चवां थो जेको बिना वज़ूअ जे नालो खणे त हाणे फैसलो तव्हां जे हथ में आ त बिना वज़ूअ वारो अदब वारो या वज़ूअ वारो वज़ू वारो त बारो हाणे फैसलो तू कर सरदार अली शाह त ईअं अर्ज़ करे असां हैदर जो नालो त बिना वज़ू जे न खणंदा आहियूं पर हैदर जे बच्चन जो भी नालो न खणंदा आहियूं हैदर जे बच्चन जो भी नालो बिना वज़ू जे को न खणंदा